अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदा। ख़ैर नाथन शाह में ऐं पूरी सिंध में हिनमहिल इलेक्शन जो ज़ोर आहे। ताज़ो हिनमहिल कुझु दोस्तनि खैरपुर नाथन शाह जे माण्हुनि रखियो त GDA जे तरफ़ां कैंप लॻल हुई बाईपास ते, उहा पटे छॾी आहे। ऐं उहा जॾहिं त उहा कैंप मौजूदु आहे, उते माण्हू मौजूदु आहिनि, उते वर्कर मौजूदु आहिनि, उते अॻुवाण मौजूदु आहिनि। असांजो एडवोकेट शोभान मला साहब मौजूदु आहे, फ़कीर मोहन शेखरा मौजूदु आहिनि, उते सभु मौजूदु आहिनि। इन मां साबित थिए थो त ख़ैरपुर नाथन शाह में पहिरियों दफ़ो पीपल्स पार्टी हिते ख़ौफ़ज़दा नज़र अची रही आहे। पीपल्स पार्टी हिते बौखलाहट जो शिकार आहे ऐं मां सम्झां थो त हुननि शिकस्त क़बूल करे वरिती आहे। त जीअं अंदाज़ सां GDA ऐं लियाकत जोतई वारनि महिनत करे रहिया आहिनि ऐं पंहिंजे माण्हुनि खे साथ ॾेई रहिया आहिनि। इन मां साबित थियो त पीपल्स पार्टी वारा ख़ौफ़ज़दा आहिनि ऐं कूड़ियूं ख़बरूं हलाए रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स इहे आहिनि जेके इंडिपेंडेंट इदारा आहिनि, उहे रिपोर्ट्स इहे कनि पिया त 40% असांजो 80% इहा सर्वे थी आहे त जंहिंमें GDA खे पूरे दादू में हिते सरसरी हासिलु आहे ऐं 20% माण्हुनि जेको आहे सो PP खे वोट ॾिनो आहे। 80% जेको आहे सो माण्हुनि इहो चयो आहे त GDA पंहिंजे हिन ज़िले दादू में खटींदी। ऐं उन मां हाणे इहो साबित थियो त हीअ जेके इन रिपोर्ट्स अचण खां पोइ वरी ही कूड़ियूं ख़बरूं हलाए रहिया आहिनि त GDA वारा ख़ैरपुर नाथन शाह में पंहिंजी कैंप पटे रहिया आहिनि, जॾहिं त ईअं कोन्हे। ऐं इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बौखलाहट जो शिकार आहिनि ऐं हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ग़लति ख़बरूं हलाए करे पंहिंजे अंदर खे ख़ुशि करे रहिया आहिनि। ऐं उमेदु आहे त ख़ैरपुर नाथन शाह जा माण्हू ईंदड़ इलेक्शन जेकी ही 2024 में 8 फेबरवरी ते थी रही आहे, GDA खे वोट ॾेई कामयाबु कंदा। GDA ई ख़ैरपुर नाथन शाह खे तहफ़ुज़ ॾींदी। GDA जा उमेदवार ई असीं सम्झूं था त ईंदड़ असांजो मुस्तक़बिल संवारींदा।